नाज़रीन कंधकोट में इंतहाई अफ़सोसनाक ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। कंधकोट लॻ कारे जे मामले तां खोसा ऐं गोला बिरादरी जी बिंदुरुनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की थियो। फायरिंग में 3 ॼणनि जे क़त्ल जॾहिं त 5 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। कंधकोट लॻ रिसालदाल थाणे जे अदगोठ अलीमंद खोसो भरिसां हैदरी चौक वटि कारे जे मामले तां खोसा ऐं गोला बिरादरी जी बिंदुरुनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की थियो। फायरिंग के नतीजे में गोलियों लॻण सबबि नवाज़ खोसो ज़हूर खोसो समेत 3 ॼणनि जे क़त्ल ऐं 5 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। जॾहिं त धरइन में फायरिंग जो सिलसिलो जारी ॿुधायो पियो वञे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ कंधकोट।